चांहि ऐं पराठो न रुगो पाकिस्तान पर एशियाई मुल्कनि जो सभ खां वणंदड़ नाश्तो सम्झियो वेंदो आहे। पर छा तव्हांखे इहा ख़बर आहे त खोराक जे माहिरनि खाधे जे इन मेलाप खे इंतिहाई बदतरीन करार ॾिनो आहे। न रुगो चांहि पराठो पर चांहि सां गॾु ॿियूं शयूं जेके असां वॾे शौक़ सां खाईंदा आहियूं उहे बि असांजी सिहत ते नाकारी असर छॾनि थियूं। माहिरनि जो चवणु आहे त चांहि सां गॾु गिह में ॿुॾल पराठो, पटाटनि ऐं कीमे समेत को बि पराठो न खाइणु घुर्जे, छो त इहो मादे में तेज़ाबियत पैदा करण सां गॾु पेट खे फूके छॾींदो आहे, जंहिंसां लगातार पेट जूं तकलीफ़ूं थी सघनि थियूं। पराठो जीअं त सणबो हूंदो आहे ऐं मथां उहो गरम चांहि सां गॾु खाइण सां दिलि जा मसइला बि थी सघनि था, जॾहिं त सीने में साड़ो बि आम हूंदो आहे। चांहि खां फौरी पोइ लीमो पाणी न पीअणु घुर्जे। उन सां न रुगो तव्हांजो पेट सुॼंदो ऐं मादे में तेज़ाबियत थींदी, पर खीर लीमे जे हुजण करे फिटंदो आहे। जेकॾहिं उहो फिटी पियो त तव्हांजो पेट ख़राब थी वेंदो। जेकॾहिं को बि माण्हू सुबुह सां चांहि पीअण ऐं उन खां पोइ मेवा खाइण जो आदी आहे त उहो बि नुक़सानकार अमल आहे। चांहि खां पोइ फौरी तौर ते कहिड़ो बि मेवो खाइण सिहत लाइ नुक़सानकार थी सघे थो। उन लाइ तव्हां चांहि पीअण खां पोइ कुझु वक़्त ताईं खाइण खे वक़फ़ो ॾियो। ॾहीअ मां ठहियल का बि शइ या ॾही चांहि जे वक़्तु या उन खां फौरी पोइ इस्तेमालु न करणु घुर्जे। उन सां इंसान जे मादे में तकलीफ़ थींदी आहे। बेसण मां ठहियल शयूं जहिड़ोक पकोड़ा वग़ैरह बि चांहि सां न खाइणु घुर्जनि। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त पकोड़ा ऐं ॿियूं बेसण वारियूं शयूं चांहि सां गॾु खाइण सां तव्हांखे आंड्रनि जा मसइला थी सघनि था। जेकॾहिं तव्हांखे खाधे खां पोइ चांहि पीअण जी आदत आहे त घटि में घटि 45 मिंटनि खां पोइ चांहि पीअणु घुर्जे, छो त खाधे खां पोइ फौरी तौर ते चांहि पीअण बि सिहत लाइ नुक़सानकार हूंदो आहे। जॾहिं त सुबुह जे नाश्ते ऐं मंझंदि जी मानीअ जे विच में चांहि पीअण जो वक़्तु 1 कलाक ताईं हुजणु ज़रूरी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk